दादू का खबर शामिल कई पिया कामरान अली चारण की रिपोर्ट मुताबिक सिविल अस्पताल दादू हर रोज़ मोटरसाइकिलों चोरी थियण जो एसएचओ थाणो ए सेक्शन दादू नोटिस वरतो। उन सिलसिले में एसएचओ थाणो ए सेक्शन अली अकबर चन्ना पुलिस की नफ़री साण करे सिविल अस्पताल दादू पुलिस पोस्ट जो जायज़ो वरतो ऐं मुख़्तलिफ़ वार्डन अॻियां बीठल बग़ैर लाक वारियूं मोटरसाइकिलूं तहवील में वठी थाणे ते मुंतकिल करे छॾियूं ऐं पुलिस के सख्त हिदायत कई जेका भी गाड़ी बग़ैर लाक जे हुजे उनके फौरन थाणे ते मुंतकिल करे छॾियो त जीअं चालान करे कानूनी कार्रवाई करे सघिजे। उन मौक़े ते गाॾियुनि जे मालिकनि खां कागज़ चेक करे लिखत में बयान वरितो त अॻिते पंहिंजूं गाॾियूं लाक करे पोइ पंहिंजे मरीज़नि जो चेकअप करायो न त पुलिस ज़िम्मेवार न हूंदी। उन बैदि तहवील में वरतल गाॾियूं मालिकनि हवाले कयूं वयूं ऐं अस्पताल में ड्यूटी कंदड़ पुलिस अमलदारनि खे पाबंद कयो वियो त अहिड़ो पंपलेट दीवारनि ते लॻाराए छॾियो। गाड़ी के लाक छो न कयो? ऐं सुभाणे गाड़ी माना लख जी चोरी थी वञे त पोइ हाणे कहिड़ो मुतालबो आहे तव्हांजो? अॻिते गाड़ी खे लाक कंदव? पोस्ट सर थोड़ी तव्हां अॻ में हुयो त जेको आहे हुते रखराया हुयो थोरो अपग्रेडेशन तमामु ठीकु हूंदो आहे माण्हू जो कम अज़ कम लहनि था मरीज़ के पहुचाइनि था त डायरेक्ट गाॾी जो हिते तुक कोन्हे। तालो त हाणे न तालो हाणे नहीं कोन्हे था हिते हाणे जेको आहे 4-5 गाॾियूं मां मोकिलियूं त इन में पुलिस जो कहिड़ो आहे पंहिंजी ऐं बेहतियाती जे करे हिननि जी गाॾी थी वञे। हाणे सर कहिड़ो मैसेज ॾींदव? मां त मैसेज बार इहो चवंदो आहियां त महिरबानी करे 400-500 जो तालो आहे महिरबानी करे पंहिंजी गाॾी खे सर्किल वारो तालो हणायो डायरेक्ट गाॾी पंहिंजी न करायो। उहो हरूभरू जेको आहे त तव्हांजी वेंदी 400 जे करे 1.5 लख जी गाॾी थी वञे यार। असांखे ख़बर पई आहे त पहिरीं तारीख़ हीअ जेका सिविल हॉस्पिटल आहे इहा लिम्स जो डायरेक्टर जे थो हर शइ बंदि आहे त भला छा SSP दादू तरफ़ां या IG दादू तरफ़ां पुलिस पोस्ट जेका सिविल अस्पताल जी आहे उनखे तव्हां पुलिस मोबाइल ॾियो था का अपग्रेडेशन हुन जे लाइ सरकार? उहो असांखे SSP सां करे सघो था। अच्छा नफ़री मां हिते कोशिशि करे वधायूं।